أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجل بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم अल्लाह सुब्हानहु व तआला एतिराज़ जो जवाबु ॾींदे काफ़रनि जे एतिराज़ जो जवाबु ॾींदे फरमाए थो जेके काफ़र जो एतिराज़ कनि था त छा जॾहिं असीं हॾा थी वेंदासूं मिटी थी वेंदासूं ऐज़ा मितना व कुन्ना तुराबनि ज़ालिक रजुन वरी पोइ वरी मोटी ईंदासूं वरी ॼमंदासूं उभरंदासूं हुनजो जवाबु अलाह सुब्हानहु व तआला फरमाए थो قد علمنا ما تنقص الأرض منهم असांखे ख़बर आहे अॻु में ई मतिलबु त असां ठाहियो आहे जीअं त छा ज़मीन खाई थी वञे तनकुसुल अर्द मेन होम जॾहिं पूरींदव माण्हू खे मुअल खे उथारींदासूं जॾहिं कहिड़ी शइ धरती खाई थी वञे कहिड़ी शइ रहे थी जंहिं जा उहो उभरंदो असांखे ख़बर आहे हिन सूरत क़ाफ़ में हिन जो जवाबु आहे قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ लोहा महफ़ूज़ में असां जेको लिखी छॾियो आहे उहो असां वटि क़ाबू बाक़ाइदे पुख़्तो पियो आहे वइंदना ऐं असां वटि किताबुनि हफ़ीज़ महफ़ूज़ किताबु आहे लोहन महफ़ूज़ बल कज़बू बिल्हक़ पर ई काफ़र जेके आहिनि तन हक़ खे कूड़ो कयो बल कज़बू बिल्हक़ लम्मा जाअहुम जॾहिं हक़ उन्हनि वटि आयो त हक़ खे कूड़ो कयऊं बल कज़बू बिल्हक़ लम्मा जाअहुम फहुम फी अम्रिन मरीज पोइ मुंझियल अमर मज़ा आहिनि मुंझियल मामले में आहिनि कंफ्यूजन में आहिनि कंफ्यूज में आहिनि दजल में आहिनि दजल में दजाल जो हेठि आहिनि असर हेठि मरीज फलम यंज़ुरू ॾिसनि नथा छा नथा ॾिसनि फलम यंज़ुरू इला समाए फौक़म मथे जेको आसमान आहे उन ॾांहुं न ॾिठो अथनि छा त कैफ़ बनैनाहा कीअं असां हुनखे बनायो आहे हॾियो आहे असां वज़य्यनाहा ऐं कीअं असां हुनखे सिंगारियो आहे वमा लहा मिन फुरूज ऐं हुन में को टुंग कोन्हे को दंगो कोन्हे को ख़राबी कान्हे का साॻी माना जेका सूरत मुल्क में आहे असां ज़मीन खे कीअं पखेड़ियो आहे ॾिसनि कोन था वलकैना फीहा रवासिया ऐं हुन में मज़बूत वज़न वारा जबल विधा अथऊं मेखुनि वांगुरु वंबतना फीहा मिन कुल्लि ज़ौजिन बहीज ऐं हुन मज़ा असां फुटाया आहिनि ॼमाया आहिनि असां हुन जा सभु कंहिं क़िस्म जा मेवा वणंदड़ खाइण जूं शयूं बहिज तबसरतम अखि खोलण जे लाइ इहा ॻाल्हि काफ़ी आहे सम्झण जे लाइ साञाए वारनि जे लाइ व ज़िक्रा ऐं यादि ॾियण जे लाइ इहा ॻाल्हि काफ़ी आहे वज़ तबसरतम व ज़िक्रा लिकुल्लि अब्दिन मुनीब ऐं अलाह ॾांहुं वरी वरी रुजू करण वारो अनाबत वारे माण्हू जे लाइ इहा ॻाल्हि काफ़ी आहे खोड़ आहे त ॾिसनि त कीअं आसमान ऐं ज़मीन अलाह ताला ठाहियो आहे वनज़लना मिन अस्समाइ ऐं कीअं असां आसमान वञा पाणी वसायूं था मोकिलियूं था
मुबारकन वनज़्ज़लना मिनस्समाइ माअन मुबारकन, बरकत भरियो पाणी, बरकत वारो मुबारक पाणी असां मोकिलियो आहे। बरकत जंहिंसां फुटे थो, इंसान जी ज़िंदगी हयाती पाणीअ ते आहे ऐं ॿूटा वण टिण सभु पाणी जे करे। وَنَزَّلْنَا مِنَ السَّمَاءِ مَاءً مُبَارَكًا فَأَنبَتْنَا بِهِ جَنَّاتٍ وَحَبَّ الْحَصِيدِ, ऐं उन वञा फुटायूं था, उगायूं था बाग़ ऐं हब्बल हसीद ऐं अनाज जेके ॿिज जेके आहिनि पंहिंजे लाभारे करण वारा, रुअण वारा, यानी कणिक, वाजी, ज्वर, खाइण पीअण जूं शयूं, चांवर। वन्नख़्ल बासिक़ातिन, ऐं खजूं डिघियूं, तलउन नदीद, सथल हिक ॿिए जे मथां, तलउन नदीद, ॿोका रिज़्क़न लिलइबाद, खुराक जो बंदोबस्तु ॿारनि जे लाइ। वहयैना बिही बलदतन मैता, ऐं कीअं असां जहिड़ो करियूं था धरतीअ मुअल खे पाणीअ सां। कज़ालिकल ख़ुरूज, अहिड़े नमूने सां जीअं धरती कीअं के वरी वरी जीअरो था कयूं, जीअं वण टिण वरी सारा मज़ ख़िज़ा मज़ ख़तमु थी था वञनि, वन पण छणी था वञनि, कीअं वरी उन्हनि खे ताज़ो सावा पन था ॾियूं, कीअं वरी उन मां फ्रूट थो अचे, कीअं मेवा था थियनि। रिज़्क़न लिलइबाद नज़्ज़लना मिनस्समाइ माअन मुबारकन फअंबतना बिही जन्नातिन वहब्बल हसीद वन्नख़्ल बासिक़ातिन लहा तलउन नदीद रिज़्क़न लिलइबाद वहयैना बिही बलदतन मैता कज़ालिकल ख़ुरूज कज़्ज़बत क़ब्लहुम क़ौम नूह वअस्हाबुर रस्स वसमूद वआदुन वफ़िरऔन वइख़्वानु लूत वअस्हाबुल ऐकति वक़ौम तुब्ब कुल्लु कज़्ज़बर रुसुल फ़हक़्क़ वईद। अफ़अयीना बिलख़ल्क़िल अव्वली, छा असीं थकियासीं पहिरीं दफ़ो ठाहींदे काइनात खे, ख़ल्क़ खे। अफ़अयीना बिलख़ल्क़िल अव्वली बल हुम फ़ी लब्स मिन ख़ल्क़िन जदीद, पर हू लब्स में आहिनि, इब्लीस जेको आहे लब्स शैतान उन में शक में आहिनि। मिन ख़ल्क़िन जदीद, ॿीहर ख़ल्क़ जन जे मामले में शक में आहिनि, हालांकि ॾिठो अथऊं पहिरियों दफ़ो असां ख़ल्क़ियो आहे, कीअं ख़ल्क़ियो अथऊं, पहिरियों दफ़ो ख़ल्क़णु ॾुखियो आहे या ॿियो दफ़ो ख़ल्क़णु ॾुखियो आहे। वलक़द ख़लक़नल इंसान वनअलमु मा तुवस्विसु बिही नफ़्सुहु वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद इज़ यतलक़्क़ल मुतलक़्क़ियान अनिल यमीन वअनिश शिमाल क़ईद। हीअ जेके लिखण वारा आहिनि वेठा आहिनि पंहिंजो किरामन कातिबीन, इज़ यतलक़्क़ल मुतलक़्क़ियान अनिल यमीन वअनिश शिमाल क़ईद मा यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। तव्हांजे वात मां को लफ़्ज़ नथो निकिरे, को कमु नथा कयो, पर सभु लिखंदा था वञनि, तड़क खड़ा वेठा आहिनि पंहिंजो हुनजी हिफ़ाज़त करण वारा अती तयारु। वजाअत सकरतुल मौत, ऐं हिकिड़ो वक़्तु अचिणो आहे जो हर हिक ते सकरात जो मौत जी सकरात अचणी आहे, सख़्ती अचणी आहे नज़ा वारी। वजाअत सकरतुल मौत बिलहक़ ज़ालिक मा कुन्त मिन्हु तहीद, इहा ई अथई जंहिंखां तूं लहराईं थो ऐं भॼीं थो टहीं थो मौत खां, पर मौत त अचिणो आहे, सकरात अचणी आहे।
वनफ़िख़ फ़िस्सूर फूकियो वेंदो सूर में ज़ालिक यौमुल वईद इहो थींदो वाइदे वारो ॾींहुं जंहिं फूक सूर में फूकबो ऐं उथंदो वजात कुल्लु नफ़्सिन मा साइक़ुन व शहीद ऐं हर हिकु नफ़्स उथंदो ख़बर मझां ऐं हुनजे अॻियां ड्राइवर हूंदो हुनखे धिकींदड़ पोयां शायदि हूंदो साइक़ुन साइक़ुन व शहीद लक़द कुन्त फ़ी ग़फ़लतिन मिन हाज़ा लक़द कुन्त फ़ी ग़फ़लतिन मिन हाज़ा इन खां तूं ग़फ़लत में हुएं त मौत ईंदो उथबो क़बर मझां साइक़ ऐं शहीद हूंदा वठी पकड़ींदा चिकींदा ईंदा फ़कशफ़ना अन्क ग़िताअक बसरुक अल्यौम हदीद पोइ इन ॾींहुं तव्हांजे अखियुनि वटां परदो हटायो वेंदो पर तुंहिंजी नज़र बसरुक ॾिस त की उन ॾींहुं कहिड़ी न तिखी तेज़ हदीद लॻी पई आहे तलवार वांगुरु तिखी लक़द कुन्त फ़ी ग़फ़लतिन मिन हाज़ा लक़द कुन्त फ़ी ग़फ़लतिन मिन हाज़ा फ़कशफ़ना अन्क ग़िताअक फ़बसरुक अल्यौम हदीद वक़ाल क़रीनुहु ऐं शैतान हुनजो क़रीन हुनजो साथी हुन सां गॾु जेको आहे हुनजो उहो चवंदो हुनखे वक़ाल क़रीनुहु हाज़ा मा लदय्य अतीद इहो ई आहे जेको तुंहिंजे लाइ तयारु कयो वियो अथई वक़ाल क़रीनुहु हाज़ा मा लदय्य अतीद अलक़िया फ़ी जहन्नम कुल्ल कफ़ारिन अनीद उछलियो पंहिंजे जहन्नम जे सभिनी हठीलनि काफ़रनि खे मन्नाइ लिल ख़ैर जेके ख़ैर जे कम खां रोकींदा रहनि था माण्हुनि खे मोतदिन अध खां लंघंदड़ मुरीब शक शुभ में विझंदड़ मन्नाइ लिल ख़ैर मोतदिन मुरीब वक़ाल क़रीनुहु हाज़ा मा लदय्य अतीद अलक़िया फ़ी जहन्नम कुल्ल कफ़ारिन अनीद मन्नाइ लिल ख़ैर मोतदिन मुरीब الذي جعل مع الله إلها آخر فألقياه في العذاب الشديد قال قرينه चवंदो हुनखे संदसि साथी शैतान हुनजो जेको जंहिं भटकायोसि قال قرينه ربنا ما أطغيته शैतान ते फिरी वेंदो चवंदो मूं त यार रब हिनखे कोन भटकायो हुयो मूं त हिनखे बाग़ी कोन कयो मूं त हिनखे तग़ा में कोन विधो قال قرينه ربنا ما أطغيته ولكن كان في ضلال بعيد ही पाण ई वॾी गुमराहीअ में जो मुंहिंजो कमु कोन हो हरू भरू तो मूं ते पोइ तान हणे मूं थोरे ई हिनखे चयो तूं कर मूं त हुनखे ठॻण जी कोशिशि कई मुंहिंजे ठगी में अची वियो मूं ते मयार कोन्हे का पाण ई दलाल में हो पाण ई गुमराह में पराही गुमराही में قال قرينه ربنا ما أطغيته ولكن كان في ضلال بعيد قال لا تختصموا لدي अलाह सुभाणे ताला फरमाईंदो मुंहिंजे अॻियां जहिड़ो न करियो बसि ख़तमु ॻाल्हि आहे तव्हांजो सॼो फ़ैसिलो मूं करे छॾियो आहे قال لا تختصموا لدي وقد قدمت إليكم بالوعيد हालांकि अॻे मोकिली अथमि तव्हां ॾांहुं सभई धमकी तव्हांखे नबीअनि जे तरफ़ां रसूल पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां आख़िरी नबी मा युबद्दलुल क़ौलु लदय्य मूं वटि मुंहिंजो कौल जेको आहे बदिलजण जो न आहे मूं जेको फ़ैसिलो करे छॾियो आहे सो करे छॾियो आहे वमा अना बिज़ल्लामिल लिल अबीद ऐं आउं न आहियां ज़ालिम ज़ुल्म करण वारो पंहिंजे ॿारनि ते यानी पंहिंजे ॿारनि ते मूं को ज़ुल्म कोन कयो आहे पाण ई पाण ते कयो अथऊं ज़ुल्म
ما يبدل القول لدي وما أنا بظلام للعبيد يوم نقول لجهنم هل امتلأت उन ॾींहुं यादि कर उन ॾींहुं जंहिं ॾींहुं जहन्नम खे चइबो पेट भरियो ई भरिजी वई की न मज़ीद त जहन्नम चवंदो त अञा कुझु आहे को अञा पोइ हिते कुझु आहे मुंहिंजो पेट भरियो न आहे लाहौर 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 हौर लाहौर ला अञा बि आण लाहौर खे अञा वधीक खपे يوم نقول لجهنم هل امتلأت وتقول هل من مزيد وأزلفت الجنة للمتقين غير بعيد उन ॾींहुं मुतक़िन जे लाइ जन्नत खे वेझो कयो वेंदो ऐं न परे पराऊं न पर वेझो कयो वेंदो وأزلفت الجنة للمتقين غير بعيد هذا ما توعدون لكل أواب حفيظ इहो आहे जन्नत जंहिंजो वाइदो कयो वियो आहे तव्हांखे सभिनी खे जेके तौबा कंदड़ हुआ जेके यादि कंदड़ हुआ अलाह जी ॻाल्हि खे हिफ़ाज़त में रखण वारा निमाज़ खे सलात खे अलाह जो ख़ौफ़ रखण वारा उन्हनि जे लाइ तयारु कयो वियो आहे इन जन्नत खे मन ख़शी रहमान बिल ग़ैब जेके अलाह जे खां डपु रखंदा हुआ ग़ैब में बिक़ल्ब मुनीब ऐं क़ल्ब मुनीब सां तौबा वारे जे दिलि सां तौबा करण वारी दिलि सां هذا ما توعدون لكل أواب حفيظ من خشي الرحمن بالغيب وجاء بقلب منيب ادخلوها بسلام हिन में सलामती सां दाख़िल थी वञो ذالک यौम الخلود इहो आहे हमेशह रहण वारो ॾींहुं لهم ما يشاءون فيها उन में उहो सभु कुझु आहे जेको उहे चाहींदा वलदैना मज़ीद ऐं असां वटि वधीक आहे जेके हुनजे चाहत खां बि वधीक जेको चाहींदा उन खां बि वधीक असां वटि मौजूदु आहे वकम अहलकना क़ब्लहुम मिन क़र्न वरी बि आहे ई ॻाल्हि त केतिरा असां हलाक कयूं क़ौमूं केतिरनि क़ौमुनि खे क़र्न ही करीन शैतानी क़र्न वक़्तु जनरेशन्स वकम अहलकना क़ब्लहुम